अरे ही छापा कया रिजॉर्ट में पंहिंजा कच्छा बि सुकाया तके ॾिसण कान थो जे केतिरो व्यू सुठो लॻो पियो त कच्छा न सुकायो पंहिंजा त किथे कच्छा किथे सुकाए सनानु कंदा त कच्छा कान चइबो आहे छा चइबो चड्डी चड्डी न अंडर गारमेंट्स हा त गारमेंट्स छा थियो गारमेंट्स न अंडर गारमेंट हा त ठीकु आहे कुझु बि हो अंत कपिड़ो न पाइण वारो सुकाए ॾियो न सुकायो ॾिसो पिया व्यू केतिरो सुठो लॻो पियो चारी तरफ़ हरियाली हरियाली लॻी पई आहे तव्हां हिते माने कच्छा कंजू पिया सुकायो ही छा मना त कर न सुकायो कच्छा पंहिंजा अंडर गारमेंट्स हा तुंहिंजा गारमेंट अंडर गारमेंट त सुकाए पिया त सही न हाणे छा दिक़त आहे पाण आहियूं त रही न हितां खणो माण्हू ॾिसनि पिया सभु छा वेल्यू त मां वरी कच्छा बि न सुकाईंदसि त माण्हू ॾिसण छा अच्छा माण्हू कान चइबो आहे कच्छा कान चइबो आहे त माण्हू छा पंहिंजा माण्हू कान सुकाईंदा आहिनि पंहिंजा कच्छा पोइ कच्छा न अंडर गारमेंट्स अरे माण्हू छा सोचींदा माण्हू त ॾिसनो तव्हांखे त हू बि त कच्छा पाईंदा आहिनि हू बि त सुकाईंदा आहिनि त छा थियो त मां पर ॾिसो त सही माण्हू कीअं पता की घूरे घूरे न्यारनि होटल मां कढी छॾ मां त छा करे पाईंदा आहियो ॾिसो उचे तो मां पाईंदो आहियां होटल मां कढी छॾ न ताकि मैनेजर मां ॾिसनो छा 5000 रुपया ॾिननि कच्छा बि नथो सुकाए सघां कमरे जा त 5000 ॾिना आहिनि त हिन लाइ ॾिना आहिनि छा हा त कच्छा त सुकाईंदासीं न कीअं खाईंदासीं सनबात वठो हरियाली जो मज़ो वठो वण ॾिसो केॾा सुहिणा सुहिणा अरे त बात वठंदासीं त कच्छा त सुकाईंदासीं न हिते कान सुकना त किथे सुकाईंदसि 5 खणी आयो त 10 ॾींहं निकता तो कीअं पाईंदसि मैनेजर भैया इनको निकाल दो बाहर कच्छे नहीं सुखा सकते हम मैनेजर साहब आप कुछ बोलो ना कि होटल में कच्छे सुखा रहे हैं हम कच्छे नहीं सुखा सकते 5 का कमरा लिया मैंने भाई साहब एक बात बताओ 10 दिन के लिए निकले हैं 5 कच्छे लेके निकला हूँ दूंगा नहीं कहीं पूरी अटैची का कच्छों से भर दूं पूरा वैसे गाड़ी मेरी लबालब भरी पड़ी है तुम्हारी और कच्छों से भर दूं तो 5 ही तो लेके निकलूंगा ना ये क्या बात हो गई आपको 5000 रूम के दिए तो सुखा भी नहीं सकता हूँ 5000 दिए तो 5 कच्छे ले सकते हैं ना 500 रुपए के मतलब सारे पैसे कच्छों पे खर्च कर दूं फिर कहाँ जाऊंगा ऐसे नहीं होता है तो शर्म नहीं इतना छापा कर मैनेजर साहब क्यों भाई साहब आप नहीं पते हो कच्छे ऐसे क्या हो गया जो पहनता है तो उसका काय की शर्म है पहनते तो सब है ना शर्म काय की बात है ऐसे नहीं होता है मां सुकाई न सही मां 5000 कमरे लेना छोरे सुकाए कमरो मिलो तो ना वनी स्नान कोठी में सुकायो इतने ने सुकायो वाखा की थी ना गीला रही ना गाल खराब थी सुबह जो नहीं गंदी गाल इते यार ई छा गाल है कच्छा भी न तो सुकाए सुकू तो पंजा ना कान सुकना इते ई छा गाल है no.